नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो खां ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ खाई थाणे जी हद में 6 ॾींहं अॻु कारंहन जे इल्ज़ाम में भाउ ताजू शर पारां भेण गुलशाना शर खे क़त्ल करण जे ॾोह में जवाबदार ताजू शर खे अॼु कपरो जे सिविल कोर्ट में पेश कयो वियो, जंहिंखे 4 ॾींहनि जे रिमांड बाद जवाबदार ताजू शर खे खाई पुलिस हवाले कयो वियो। जवाबदार ताजू शर पंहिंजी शादीशुदा भेण गुलशाना शर खे 6 ॾींहं अॻु पंहिंजे घर अंदरि बंदूक जा फायर करे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो, जंहिंखां पोइ मक़तूला जो भाउ ताजू शर फरार थी वियो। जंहिंखां पोइ खाई पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी क़त्ल केस में मुख्य जवाबदार ताजू शर खे गिरफ़्तार कयो, जंहिंखे अॼु कोर्ट में पेश कयो वियो। जॾहिं त मक़तूला जे वालिद मोहब शर जी फरियाद ते मुख्य जवाबदार ताजू शर ऐं ॻोठ जे वॾेरे दुर मोहम्मद उर्फ दरू शर समेत 7 जवाबदारनि ते खाई थाणे ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो। खाई पुलिस ताजू शर खां सवाइ अञा 6 जवाबदार गिरफ्तार न करे सघी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।